टंडवाद में हथियारबंदनि जी फायरिंग में ख़ानगी बैंक जो मुलाज़िम क़त्ल थी वियो आहे। अवाक़िब ॿुधायूं हथियारबंदनि जी फायरिंग में शहदादपुर जी ख़ानगी बैंक जो मुलाज़िम अफ़ज़ल लुंड मारिजी वियो, जिन जो लाश अस्पताल मुंतक़िल कया वियो आहे। आसिफ़ उमराणी जो चवणु आहे त जवाबदारनि असांखे कर्ज़ वठण लाइ फ़ोन करे घुरायो, जिथे अफ़ज़ल खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। ख़बर अवा ते पहुचायूं पिया। अवाक़िब ॿुधायूं पिया टंडवाद में ख़ानगी बैंक जे मुलाज़िम खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो आहे। टंडवाद में हथियारबंदनि जी फायरिंग में ख़ानगी बैंक जो मुलाज़िम क़त्ल कयो वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में शहदादपुर जे ख़ानगी बैंक जो मुलाज़िम अफ़ज़ल लुंड मारिजी वियो, जिन जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बैंक मुलाज़िम आसिफ़ उमराणी जो चवणु आहे त जवाबदारनि असांखे कर्ज़ वठण लाइ फ़ोन करे घुरायो, जिथे अफ़ज़ल खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। टंडवाद में हथियारबंदनि जी फायरिंग में बैंक जो मुलाज़िम क़त्ल थी वियो आहे। अवाक़िब ॿुधायूं पिया टंडवाद में हथियारबंदनि फायरिंग करे ख़ानगी बैंक जे मुलाज़िम खे क़त्ल करे छॾियो।